अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंध जो नाले वारो रागी फोटो ज़रदारी फ़नकार फ़ोटो ख़ान ज़रदारी केर ऐं किथां जो आहे। पुराणे वक़्त जो मशहूरु फ़नकार फ़ोटो ज़रदारी खे हींअर सिंध वासी छो विसारे वेठा आहिनि। तफ़सीली ॻाल्हि ॿोली शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जो मयानाज़ फ़नकार फ़ोटो ज़रदारी वलद शेर मोहम्मद ज़रदारी 1956 ईस्वी धारे ॻोठ आलम ख़ान ज़रदारी लॻ सुरहाड़ी तालके शदादपुर ज़िले सांगड़ में पैदा थियो। फ़ोटो ज़रदारी हिकु ग़रीब घराणे सां तालुक़ु रखंदड़ हो। संदसि का ख़ासि तालीम न हुई, पर खेसि नंढे हूंदे खां ई राग सां काफ़ी दिलचस्पी रखंदो हो। पाण घणे क़दुरु खेसि फ़नकार मिस्री फ़क़ीर खां काफ़ी मुतासिर थी फ़नकारी शुरू कयाईं। संदसि ॻोठ में थींदड़ शादी प्रोग्रामनि में जॾहिं मिस्री फ़क़ीर ईंदो हो त ख़ामोशी सां ई उन जे प्रोग्राम में वञी करे वेहंदो हो ऐं उन जा गीत ॿुधंदो हो। बाद में संदसि मिस्री फ़क़ीर जा गीत बि गुनगुनाईंदो हो। उन जे बनिस्बत हिन जो आवाज़ में मिस्री फ़क़ीर सां काफ़ी मिलंदड़ जुलंदड़ हो। हिन राग जी मुकमल सिख्या अब्दली फ़क़ीर खां वरिती। फ़ोटो ज़रदारी पहिरियां हारमोनियम ते ॻाईंदो हो ऐं हमेशह नयनि धुननि ते ॻाईंदो हो ऐं कॾहिं बि का धुन कापी न कयईं। आसा, कामोड़, तिलंग, कोयारी, भैरवी, उभाड़ी ऐं राणे जे रागड़नि ते खेसि उबूर हासिलु हो। हिन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, मखदूम तालिबुल मौला, सैयद मुर्तज़ा शाह, पीर एजाज़ अहमद शाह, बुल्ले शाह ऐं ॿियनि बि केतिरनि ई शाइरनि जी शाइरी ॻाए काफ़ी शोहरत माणी। हिन जा केतिरा ई रेडियो ते ऐं ऑडियो कैसेटनि जे सूरत में रिकॉर्ड थियल गीत अॼु बि ॾींहं ताईं मौजूदु आहिनि ऐं सिंधवासी अॼु ॾींहं ताईं सिंध जे झरझंग में हिन जा गीत वॾे शौक़ ऐं चाह सां ॿुधंदा रहनि था। वधीक हिन तरह जा वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।